हिकिड़े मौलवी साहब खे कंहिं भर वारे ॻोठ में वञिणो हो। पंधु ज़रा परभरो हो, उन करे हिकिड़े भठारे खां मसवाड़ ते हिकु 12 आने भाड़े सां गॾह वरिताईं। भठारो गॾह संझि आयो ऐं मौलवी साहब घर वारनि खां मोकिलाए तोकिलाए रवानो थियो। जीअं त गॾह ॿधल हो, तंहिं करे मौलीअ खे उन शहर में छॾे वरी गॾह वठी भठारे खे वापसि मौलीअ वारे ॻोठ में मोटी अचिणो हो। मौलवी साहब खे गॾह ते चढ़ियो वेठो ऐं भठारो गॾह जी वाघ वठियो पैदल हलंदो थिए हलियो। पंध अकेले जो दुश्मन थोरो पंधु बि जजी ॾेखारी ॾे। सो हलंदे हलंदे भठारे मौलवी साहब खे चयो त साईं पंधु ईंघी पियो आहे, हाणे महिरबानी करे का ॻाल्हि ॿुधायो त पंधु खोटे। मौलवी साहब चयो साहबा चई सच थो, पर मुंहिंजूं ॻाल्हियूं आहिनि क़ीमती, मुफ़्त कोन ॿुधाईंदो साईं। हिकिड़ी ॻाल्हि जा 4 आना वठंदुसि। भठारे थोरी ॿुॾतर खां पोइ सूरीअ बदिरां कंडो बासे हा कई ऐं चयाईंसि साईं 4 आना भाड़े मां कटिजो, हाणे ॻाल्हि ॿुधायो। मौलवी चयो साहबा कन करे ॻाल्हि ॿुधी दिलि ते रखिजांइ, जेकी चवां थो सो ॿुध, जीअं न जझा चवई तीअं कजि। भठारे चयो हाओ साईं। मौलवी चयुसि त बसि ॻाल्हि पूरी थी, भला ॾींहं ई पंधु पंहिंजी मुदे ते पूरो थिए। सो हलंदे हलंदे भठारे खे वरी बि पंधु ॾेखारे ॾिनी। सो तंहिं मौलवीअ खे चयो त साईं वरी का ॿी ॻाल्हि ॿुधायो। मौलवी साहब चयुसि त ॻाल्हि जा 4 आना पवंदई। भठारो उहे क़बूल कया। मौलवी साहब चयुसि त अबा दिलि जो राज़ पंहिंजी ज़ाल खे बि न ॿुधाइजे। ॻाल्हि पूरी थी। भठारे मौलवी साहब जी ॻाल्हियुनि विञायल 8 आननि जी फ़िक्र में हलंदो हलियो। पंधु बाक़ी को अची रहियो हो, पर भठारो थकिजी पियो, तंहिंखे पथर बि जबल जेॾी ॾेखाई पिए ॾिनी। हलंदे हलंदे मौलवी साहब खे अर्ज़ु कयईं त साईं वरी बि का ॻाल्हि ॿुधाए। मौलवी साहब चयुसि भाड़े में बाक़ी तुंहिंजा 4 आना मूं वटि रहियल आहिनि, से ॻाल्हि ॿुधाइण खां पोइ छुटा। भठारे क़बूल कयो। मौलवी साहब चयुसि अबा इंसाफ़ वारे बादशाह वटि भुलिजी बि कॾहिं कूड़ न ॻाल्हाइजांइ। भठारे जा 3 ॻाल्हियुनि में 12 आना पूरा थिया। नेठि पंधु बि अची पूरो थियो ऐं उहे अची ॻोठ में पहुता। उते मौलवी साहब खे छॾे ऐं ॾींहुं ठारे भठारो गॾह ते चढ़ी पंहिंजे ॻोठ ॾे रवानो थियो। मोटंदे महिल भठारे खे गसन में हिंदुनि जो मेड़ गॾिजो गुरू गुज़ारे वियो। उहे गुरूअ जी लाश खे काठीअ ते रखी दरिया में लोड़ण लाइ खणी पियो विया। गस में जो भठारे खे ॾिठऊं सो गॾिजी खेसि चयऊं त तूं एॾे पियो वञी, असीं तोखे तुंहिंजी मज़ूरी था ॾियूं, भलारी करे असांजे गुरूअ जी लाश गस में दरिया शाह में लोड़े छॾिजे। भठारे पहिरियों त नाकार कई, पर पोइ सभिनी हिंदुनि सताइण ते हुनखे मौलवी साहब वारी ॻाल्हि यादि अची वई, जंहिं चयो हो त जीअं झझा चवनी तीअं कजि। पोइ अंदरि में ख़ुशि थियो, पर ॿाहिरियों बनो रखी मरंदे झुरंदे खणी हाकार कयईं। हिंदुनि खे दिलि ते पैसा ॾिना ऐं खेसि दिलि ते पैसा ॾिना ऐं काईअ खे गॾह ते रखी ही दरिया ॾे हलणु लॻो। जॾहिं दरिया ते पहुतो तॾहिं काई गॾह तां लाहे दरिया जी कपर ते रखियईं। वर खणी हुनखे लोड़ण लाइ तयारु थियो। उते ख़्यालु आयुसि त हुन जनाज़े ते जेके कपिड़ा ऐं चादरूं पयूं आहिनि से बि छो न लाहे वठां, मोहन खां जेरनि खे कपिड़नि जो वधीक ज़रूरत आहे। उहो ख़्यालु हाणे जहिड़ो हुनजी धोती छोड़ियईं त हुन जी चेल्हि में 9 रुपयनि जो ॿधलु ॾिठईं। भठारे सट ॾेई उहो छोड़े पंहिंजी चेल्हि सां ॿधो ऐं ॿिया कपिड़ा लाहे सोघा करे जनाज़े खे पाणीअ में लाहे धिको ॾिनई। जे पाणीअ जे वहे करे लुढ़ंदो वियो रहियो। हुन उथी गस वरितो ऐं दिलि में मौलवी साहब खे दुआऊं कंदो वियो ऐं पक कयईं त मौलवी साहब जेके 3 ॻाल्हियूं ॿुधायूं से 3 सचियूं हूंदियूं ऐं फ़ाइदे वारियूं हूंदियूं। ऐं 3 ते पूरो रहंदुसि। उहे ॻाल्हियूं ॻणींदो ऐं वीचार कंदो अचे पंहिंजे घर पहुतो। ग़रीब पोइते जी तबियत आहे त जंहिं ॾींहुं 4 पैसा हथ ईंदा त उन ॾींहुं मिड़ी हाल सारो सुठो रधींदा आहिनि। पर भठारे खे त सॼो 9 रुपयनि जो हथु अची वियो, तंहिंजा त ख़्याल ई ॿिया थी विया। अॻियां खां मिड़ई कमु घटि करणु लॻो ऐं हुन ठक ॿधी जॾहिं जो सुबुह जो सवेल जंग जे ख़्याल लाइ निकिरी वेंदो हो, उतां नोरे मां 1 रुपयो कढी ज़ाल जे हथ ते आणे रखंदो ऐं खेसि कंधण ॿांधण जो चवंदो हो। ज़ालूं अॻे ई दाग़ लाइ आतियूं, सो पंहिंजी मर्ज़ीअ ते सॼे पाड़े खां अॻे खाधो तयारु करे वेठी हूंदी हुई। सुरी दाग़ जो हगाव सॼे पाड़े खे वासे छॾींदो। आख़िर सॼे पाड़े हुनजी दाग़ जी हुगा जी सुरंदीअ जो चओ बोझो पइजी वियो। जिते बि 4 भठारियूं गॾिजनि उते हुननि जी ॻाल्हि ज़रूरु हले। अॼु फलाणी अलाह जे देॻ लधी आहे या को खज़ानो खूह लधो अथसि। जो अॻे कॾहिं कॾहिं जुमे छंडाणी का बसर चाढ़ींदी हुई, साबु किथां काठी वठंदी हुई, किथां मिर्च पई हुई, घरां कुटियो पई ॾींदी हुई। उन में बि न घी न खटाणे, रुॻो कचो बसर ॾेई पई करीड़ ॾींदी हुई। उते वरी ॿी माई चवंदी हुई अमां ख़ुदा जा रंग निहारदा आहिनि, हाणे त
संजे सुबुह रुगो दागनि जा छूछाट पिया पवनि, असीं जा नेरनि जो लोलो पियूं थपियूं त हुनजे घर ॿिए जी अखि पई कोटिजे। कीअं थी भाई अदी को पतो पवे थो, सॼी पाड़े में उथी वेठी उहा ई चओ बचो हूंदी हुई त नेठि ज़ालुनि जी दिलि अचे मर्दनि ते आग कीड़ा चाढ़ियऊं त मुआ तव्हीं जेके कमायो सो शायदि ॿाहिरां ई नशे पते में पूरो करे था छॾियो, जो घर में ॻंधण में पूरो कोन था आणियूं। फलाणो बि तव्हांजो अहिड़ो आहे न, तव्हां सां पियो कमाए, हुनजे घर रोज़ु पिया ख़ुश्क दाग थियनि, हिते 30 ई रोज़ा दाल खाई असांजा आंड्रा ई ख़राब थी विया आहिनि। मर्द वीचारा कहिड़ी वाह वञनि, से पाण तपरस में हुया त उहो टोटली कम बि असां खां घटि करे पोइ बि हुन ॻाढ़ा बोड़ पियो खाए। सो अलाए जे कीअं तिन वरी पंहिंजी ज़ालुनि वटां साखूं ॾिनियूं त असीं सॼो ॾींहुं गॾहनि सां पिया वहूं। सो तव्हीं पियूं ॾिसो त जेके कमायूं था सो हाणे तव्हांजे अॻियां रखूं था, पर फलाणो जेको पोरियो थो करे सो बि सारियो पियो अथऊं। बाक़ी हुनखे का खॾ हथ आई आहे या को कीमियागर थियो आहे त उहा ख़बर ख़ुदा खे। हाणे तव्हीं हुनजी ज़ाल खां उहो राज़ वञी हथु करियो त असीं बि हुन वांगुरु खणी करियूं, माना असां बि को अहिड़ो भाग लॻी वञे ऐं 3 वक़्त पिया दाग करियूं। उहा सलाह ॻणे 4 ॼणियूं जेके पठारे जी ज़ाल सां हाणियूं माणियूं हुयूं से वटि आयूं, ॻाल्हियुनि तां ॻाल्हियूं कंदे हिकिड़ी ॿिए खां पुछा कई, अदी तूं अॼु कहिड़ो चाढ़ियो हो? पहिरीं वराणियो, अदी मोह पेटाए सो त भरिजे ई कोन थो, मुंहिंजो मुड़ुसु सॼो ॾींहुं थो आहे त पोइ पूरत कान्हे, अॼु पैसो को हुन बसरनि जूं 4 गंढियूं खणी चाढ़ियूं अथाए मां ज़रो ज़रो करे वक़्तु काटियोसीं, बाक़ी लेखे लल कोन्हे, रखे सुकी खायो पिया वक़्तु काटियूं। मथां वरी 2-3 खां पुछो, अदी तूं ख़बर कर अॼु बोड़ लाइ वठी मोकिलियमि सा ख़ाली वापसि कई। तंहिं ते हुन चयो त अदी तोखां जे लकायां त नूर वञो, भेनरुनि सां कहिड़ो राज़, दाईअ खां को धन ॻुझो कोन्हे, खारी पले जो टुकुर घर में पियो हो सो चुल्ह में। पोइ ज़रो ज़रो खणी कटि टुक लंघायोसीं, उते नूरीअ वारी पठारीअ जी ज़ाल विच में ॻाल्हायो, अदी मूं ॾांहुं खणी छोकिरो मोकिली हा त गोश्त जो ज़रो ॾियां हा। हुनजो एतिरो चवण पोइ 4 ॼणियूं हुजतां मां हीला करे बीठियूं त मन का हिम्याणीअ जी सची करे, पर हू ख़ुदि वीचारी बेख़बर सां छा ॿुधाइनि। तंहिं चए त हा अदी मुड़ुसु अचे थो पुछी तव्हांखे ॿुधाईंदुमि। उहा पक पकाणी करे 4 ॼणियूं मोकिलाए उथी रवानी थियूं। राति जो जॾहिं लोक कुलाका सुतो त न भठारे जी ज़ाल मुड़ुस खां पुछो, मियां अॼु कंहिंजो कमु पिया करियूं? मुड़ुसु जवाबु ॾिनुसि, पोरियो किथे आहे, हे 2 वरी मिटीअ जा गॾह खणी छोरियो छॾियां, रुगो जानवरनि जो कतुर बि मस मस थी। तंहिं ते ज़ाल चयो त पोइ हुनजो रोज़ु मूंखे रुपयो थो ॾीं, सो किथां थो आणी, का चोरी या धाड़ो त कोन आयो थिए? मुड़ुसु चयो त ख़ैरु अलाह पियो ॾे पिया खाऊं। ज़ाल चयो त अलाह बि को उछलियो कोन थो ॾे, ॿिया त तो जहिड़ा तोखां जझो था पोरियो कनि त बि लोल जो लूणु ई कोन्हनि को, तंहिंखां सवाइ अॻु बि तूं अहिड़ो पोरियो कंदो हुई, तॾहिं बि असां ई वेला वेठा हूंदासीं। हाणे त किसो ई ॿियो लॻो पियो आहे, मूं सां उहा सची कर त आख़िर रुपयो तूं रोज़ु किथां थो आणी? तुंहिंजी दुश्मन कान आहियां, शायदि मूंखे पंहिंजो सॼण करे थो सम्झी। जे ॿियाई रखंदे त नियत जो नांग विढ़ंदी, ईअं चई अखियुनि मां लुड़क ॻाड़े अची रोहण में पई, बसि पोइ त अलाह ॾे बंदो सहे। ज़ाल अचे बदिली चए, का नंढड़ी कान आहियां, सभु थी सम्झां, हाणे मूंसां बिनय कान थी पवे, मां बि हुन बोल आहियां, माइटनि में वञी वेहंदसि त पाण ई मुंहुं भत सां लॻाईंदे। मुड़ुसु वीचारो मुंहिंजी पियो ज़ात जी लुड़कनि अॻियां वॾनि वॾनि बुज़ुर्गनि शहनशाह हथियार फिटा करे छॾिया। सो हीअ वीचारो बठारो असुलु माठ थी वियो, पर सम्झई त रन ज़िद ते चढ़ी आहे, सा छॾींदी बिनय कान। हुननि रननि खे ख़ुदा का मत ॾे, बाक़ी कंहिंजी भीणी कान्हे का। पोइ ख़्यालु कयईं त खणी किसो करे ॿुधायांसि, पर उते मौली साहिब जी नसीहत बि अची यादि पियसि, ज़ाल खे बि दिलि जो राज़ न ॿुधाइजांइ। सोचियईं त सची ॻाल्हि लिकाए ज़ाल खे राज़ी करण लाइ चवणु लॻो, तूं रोज़ु ॾिसंदी आहीं त आउं सुबुह जो सवेल जंग ॾे वेंदो आहियां, उते पहुची पहिरियों ई अक जा 2 कचिड़ा पन खाईंदो आहियां त मूंखे पेटां हिकिड़ो उहो कलदार रुपयो निकिरंदो आहे, जो धोई साफ़ु करे हाणे तोखे ॾींदो आहियां। ॿेली ड्रोई अथई, भलाई करे कंहिंखे बि उहो अहवालु मत ॿुधाइजांइ। ज़ाल चयसि त मुंहिंजो कहिड़ो कमु, मूंखे अलाए जे छा सम्झो अथई, आउं का अहिड़ी हल्की नंढड़ी दिलि वारी आहियां छा? ख़ैरु राति गुज़री, सुबुह जो पठारे वरी बि दस्तूर मौजूदु रुपयो हाणे ज़ाल जे हथ ते रखियो ऐं पाण गॾु फलाणे कम ते राही थियो। कुझु वक़्त खां पोइ हू पाड़े वारियूं मायूं 4 ॼणियूं काठी जे टांडे जे बहाने सां अची गॾु थियूं, उहो भाइयूं लहवारियूं कंदे पठारे जी ज़ाल मुड़ुस खां समूरो किसो राति वारो ज़ाहिर करे हुनखे खणी ॿुधायो ऐं चइनी खे पारत कयईं त अदी कंहिं सां हीअ
गुज़ार न कजो, न त मुड़ुस असल मारे छॾंदुमि। हिननि पक ॾिनसि त मिठी छो अचे बताल थी वई मतां, कॾहिं अहिड़ो को ख़्यालु अथई। ईअं चई हर को पंहिंजे घर वियो। चवंदा आहिनि का बि ॻाल्हि हिक खां निकिरी ॿिए वटि पहुती त पोइ सभिनी वटि पहुती। सो सॼे बठारे जी पाड़े में अखि छिंभ में उहा ॻाल्हि पइजी वई। अञा सुबुह वारो तारो ई मसोबरियो त सभु का बठारे पंहिंजी मुड़ुस खे उथारे चवणु लॻी त सिघो कर, सिज पियो उभिरे। हिकदमि जंग में वञी अक जा 4-5 कचड़ा पन पटाए खाए जंहिं जंग जो ख़्यालु लाहे अचो। पर ॿुध उहो ख़्यालु रखिजे त उहे पन खाइण खां पोइ पेटां 2 रुपया निकिरंदई। से संभाले खणी अचिजो। रुपयनि जी लालच ते सभु को गोशाए थी हंधि ॾांहुं भॻो। तव्हांजो सुबुह जो पटनि ते पइजी वियो, पर बठारनि मां का बि कार पहर कान वरी। पोइ हिते ज़ालुनि खे अची विसवसा पिया त मथां रुपया फासी पिया ऐं या लालच में अची हिक ॿिए सां विड़ी पिया। नेठि सही 2-3 ॼणियूं गॾिजी मुड़ुसनि जी परघोड़ लाइ रवानी थियूं। उते पहुची ॾिसंदमि मुड़ुस छांव जा पासा वठी वेठा आहिनि, दोस्त जे मथां दस्त पिया हणनि। ज़ाल रोज़ राड़ो मचाए ॾिनो ऐं कंहिं हीले सां हर का पंहिंजे मुड़ुस खे वठी अची घर पहुती। हलंदे उहा ख़बर बादशाह ताईं वञी रसी। बादशाह बठारे जी ज़ाल खे घुरायो। जंहिं मुड़ुस जे राज़ वारी सरबस्ती ॻाल्हि करे ॿुधाई, बादशाह बठारे खे गिरफ़्तार करण जो हुकुम ॾिनो। जॾहिं बठारे वटि सरकारी सिपाही पहुता त हुन वीचारे जा 6 ई छॼ छिजी पिया। चई नाहक रन खे उहा ॻाल्हि ॿुधाई, मां हाणे त सिर थो वञे। वरी बि मौलीअ वारी 3 नसीहत यादि पइसि त इंसाफ़ पसंदि बादशाह वटि सच ॻाल्हाइजां। सिपाही हुनखे जॾहिं वठी बादशाह जे अॻियां हाज़िर कयो तॾहिं त संदसि ज़ाल बि मथां शाद थी बीठी हुई ऐं ॿिया सभु पाड़े ऐं ज़ात नियात वारा ज़ालुनि जी मुड़ुसनि मथां फ़रियाद हुआ। हुननि ॾिठो त हाणे हयातीअ जा ॾींहं अचे पूरा थिया, रख रखां जो वक़्तु कोन्हे। जे बादशाह इंसाफ़ पसंदि हूंदो त छॾे ॾींदो। उहा ॻाल्हि खणी हुन बादशाह खे अवल खां वठी आख़िर ताईं मौलवी साहिब वारी ॻाल्हि करे ॿुधाई। मोट में हिंदुनि जे जनाज़े ऐं नूरीअ रुपयनि वारी ॻाल्हि बि सरबस्ती करे कयईं। बादशाह उहो इंसाफ़ पसंदि जॾहिं उहा ॻाल्हि ॿुधी, जॾहिं ॿियनि बठारनि खे लालची सम्झी घणी जुठ कयईं ऐं चयईं त बेवकूफ़, कॾहिं अक जे पननि खां खाधे के रुपया निकिता। बठारे जी ज़ाल खे बि ॾाढी हेतिरी हा कयईं, जंहिं मुड़ुस जो गुज़ार करे सभिनी खे तकलीफ़ में विधो।